चरिया हाँ मान की गलत क्या दुकार जी मौसमा नबी पैगंबर उन्हें बंदे का मुलाकात कई उन्हें पाली उम्मती साथी मिलो उन्हें की आई ते मुझा उम्मती अल्लाह करीम मानवा रब्बे कायनात मानवा अल्लाह तो फरमाए मुझा बंदा ए मुझा उम्मती अल्लाह जा बंदा अल्लाह करीम फरमाज की तो नियत कया इरादो क्यों अल्लाह करीम फरमाए दो असा तुझी नियत के लिटोसी तुझे अमल के लिटोसी रब्बे करीम फरमायो जितो भी कयो तो अल्लाह फरमाए सा या कबूल के जण तो वाकई में भी इतरो सदको खैरात करे चली यानी कि उन्हें जी दिल में इरादो हो नियत खालिसी सच्ची ही खौफ खुदा वारो हो परहेजगार हो मुत्तकी हो मुझा दोस्तों तो मुझा दोस्तों इन वाक़े ना तव्हां असांखे मुझा दोस्तों कहिड़ो सबक मिलियो गौर सां ॿुधो त मुझा दोस्तों अल्लाह तबारक व तआला हर शइ जे मथां क़ादिर करीम आहे अल्लाह हर शइ जे मथां कुदरत रखंदड़ आहे इन मस्जिद शरीफ जो हिस्सो किरी पियो मुझा दोस्तों को माण्हू मौजूद कोन हो अल्लाह जी ज़ात खे ख़बर आई त बंदा मुझा आहिनि बचाइण वारो कुदरत वारो आहे जी अगर खुदा ना खास्ता हींअर किरे हा त मुझा दोस्त छा थी पियो पर अल्लाह जी ज़ात खे कुदरत रखंदड़ आहे उन्हें खे त ख़बर आहे न को पंहिंजे बच्चन जो पीउ हूंदो को घर जो वॾो हूंदो घर खे हलाइण वारो हूंदो अल्लाह रखी जो मुहाफ़िज़ आहे सो उन्हें बंदे रा मुझा दोस्त यादि रखणु खपे अल्लाह कुदरत रखंदड़ आहे मुझा दोस्त अर्ज़ु कयो न कहिड़ो सबक मिलियो त मुझा दोस्त तव्हां सोचो जे रब्बे करीम डायरेक्ट इल्हाम करे हा डायरेक्ट आवाज़ पहुंचाए हा त पहुंचाए थो सघे मालिक आहे न पर अल्लाह करीम हिकु सबब ठाहियो वसीलो ठाहियो वसीलो केरु थियो मुंहिंजा दोस्तो फ़रिश्तो थियो मलाइक थियो उन जे अखाणो पर उहो फ़रिश्तो बि मुंहिंजा दोस्तो डायरेक्ट न माण्हू खे न ॿुधाया आहे वो जेकी माण्हू चवनि था इन हुकुम इल्ला लिल्लाह डायरेक्ट अल्लाह जी ज़ात का को सबब न ठाहियो वसीलो न ठाहियो अल्लाह जी ज़ात का बेशक अल्लाह कुदरत रखंदड़ कामिल अल्लाह हर शइ ॾींदड़ ओ मुंहिंजा दोस्त इन मस्जिद शरीफ जे हेठां बि पाणी आहे खोटी तो निकिरंदो न सभी नाम पर मुंहिंजा दोस्त सुबुह खां शाम ताईं खोटो पाणी तव्हांखे न मिलंदो पर इहो ई मुंहिंजा दोस्त 4 कदम खणी वञी तव्हां पाणी वञी त मशीन था पियो आराम सां गिलास पी सघो था मुझा दोस्त यानी अल्लाह ये सबब ठाहियो असांजे लाइ हर इंसान जा अल्लाह सबब ठाहिया डॉक्टर ॾे वेंदा मेरी मुझा दोस्त ज़बान कंपाउंडर ते तव्हां नालो लिखाराईंदो रजिस्टर में तव्हांखे टोकन मिलंदो उन खां बाद में डॉक्टर वटि वेंदो सो अल्लाह करीम सबब ठाहियो उन फ़रिश्ते उन मलाइक उन कासिद जो उहो आयो पर रसूल वटि नबी वटि पैगंबर वटि उन माण्हू मुंहिंजा दोस्त आयो उन पंहिंजी उम्मती वटि उन बाने वटि यानी मुझा दोस्त अल्लाह करीम दी सके तो कुदरत रखंदा पर अल्लाह ही मुझ में सबब ठाहियो हा अल्लाह करीम वसीलो ठाहियो हा सो मुझा